थोड़ा करे हिते पहुतो आई तू छा समझी थो त तू आज़ाद थी वई ऐं तू ईअं घुमंदो रहंदे ऐं मां तोखे छॾे ॾींदुसि तो जो मरण खारी ताईं। अॼु जे वीडियो में ॻाल्हि कंदासीं ज़हर ज़िंदगी जे बारे में। दोस्तों ज़हर ज़िंदगी जो एपिसोड हींअर फाइनल ख़त्म थी चुको आहे। दोस्तों इन में 2024 में जेको आहे नयो सीरियल ड्रामा सीरियल जो आहे ज़हर ज़िंदगी जो पार्ट 2 ईंदो। दोस्तों उन में छा थींदो, कहिड़ा कहिड़ा किरदार हूंदा दोस्तों, उन जे बारे में मुकमल हिन वीडियो में हाल वाल कंदासीं। ऐं उन खां अलावा हिन वक़्तु तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जा जेतिरा बि हींअर एपिसोड ईंदा उहे हींअर 2024 में सियासत पाकिस्तान में गरम लॻी पई आहे। इन जे करे हुन जा जेके बि एपिसोड हूंदा उहे सियासत जे रिलेटेड ई ईंदा। दोस्तों सियासत ई उन में ॾसियो वेंदो, उन में कीअं खटिनि था, कीअं हाराइनि था, कीअं कुट शुट थिए थी। दोस्तों मुकमल ज़हर ज़िंदगी ड्रामे में हींअर इहे ई एपिसोड ईंदा, छाजे करे जो पोइ ते जेके बि क़िस्तूं हुयूं उहे इंतिहाई बहितरीन हुयूं। लेकिन हिन वक़्तु असांजे डायरेक्टर साहब जेकरे उसूलन ते नथो हले तो उन लाइ उहा ई सज़ा हूंदी जेका हिकु आम माण्हू लाइ हूंदी। जेको आहे घुमाए उनखे जेको आहे सियासत जे तरफ़ वठी अची चुको आहे। इन ड्रामे जी सफ़ा सत्यानाश करे छॾियो अथनि, ड्रामे जो मज़ो सॼो विञाए छॾियो अथनि। बहरहाल हिन जे बारे में मुकमल अपडेट तव्हांखे ॾियूं था हिन वीडियो में। वीडियो किथां तव्हांखे सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, वीडियो खे लाइक करे सुठो कमेंट्स करे तव्हां पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾेई था सघो। दोस्तों वनी चओ गफ़ार खान खे त पहिरियां मां तुंहिंजो लिहाज़ तरह कंदुसि। तो दोस्तों रब्बन मस्त छा जेको आहे सो वॾेरे कमाल खान खे हिन ड्रामा सीरियल में क़तल कराईंदो, माराईंदो, छाजे करे जो इलेक्शन जो माहौल आहे, माहौल गरम लॻो पियो आहे। दोस्तों इन जे करे मज़ीद तो छा अॻिते हली वॾेरो कमाल ऐं हाकिम खान ॿई इलेक्शन में बीहंदा। दोस्तों दूबदू बीहंदा, छाजे करे जो हिननि में अॻिते हली इख़्तिलाफ़ शदीद थींदा ड्रामा में। छाजे करे किस्तनि में तव्हां ॾिसंदो त शदीद इख़्तिलाफ़ कंदा, छाजे करे जो हींअर ते हिकु थी बीहंदा इलेक्शन में, लेकिन ॿिन्हिनि खे कुर्सीअ जी लालच आहे। दोस्तों इन जे करे ॿई हली अॻिते जेको आहे ओठो दोस्तों फ़ोन ते रब्बन सां ॻाल्हाईंदो, फ़ोन ते चवंदो त वॾेरनि जा कमदार जेको आहे सो तुंहिंजी तरफ़ अची रहिया आहिनि, होशियार थी जा, पंहिंजा माण्हू जेको आहे सो बीहारे छॾाई। इहे ॿई जेको आहे मोटी न अचनि, छाजे करे ॿिन्हिनि जा लाश घुरिजनि, इहे ॿई मोअल घुरिजनि, छाजे करे जो ओठो बि शदीद दुश्मन आहे ऐं रब्बन ऐं ओठो पाण में गॾनि। दोस्तों उन जा साथी आहिनि ॿई हिक ॿिए जा, छाजे करे ओठो जेको आहे सो फ़ोन करे रब्बन खे तॾहिं इहे सभु इतला ॾिनो। फ़ोन ते चवंदो रईस शमू ऐं रईस हाकिम खान जो जेको आहे सो कमदार तोॾे अची रहियो आहे ऐं इन कमदारनि खे जेको आहे जीअरो न आहे छॾिणो, इन्हनि खे जेको आहे होशियार थी ऐं घात हणी इन्हनि ते हमिलो करिणो आहे, छाजे करे जो इहे ॿई वापसि मोहन मस्त अॻिते हली ॿिन्हिनि खे जेको आहे सो मारे छॾींदो। उन जी ख़बर जॾहिं जीअं वॾेरनि ताईं पुॼंदी त कोराम मची वेंदो। उन खां अलावा तयारी कंदा जंगा से रईस हाकिम खान ऐं रईस कमाल खान ॿई इलेक्शन जे लाइ काग़ज़ नामज़दगी जेको आहे सो जमा कराईंदा, पंहिंजे इलाइक़नि में कंपेन शुरू कंदा इलेक्शन जो। रईस कमाल खान MP थियण जा ख़्वाब ॾिसंदो। दोस्तों उहो जेको आहे सो ॾींहुं राति इहा ई ख़ुशीअ में हूंदो त मां MP थियां, मां MP थियण जी जेको आहे सो कोशिशि करे रहियो आहे, उहो बि ख़्वाब ॾिसी रहियो आहे। ॿिन्हिनि में शदीद टकराव थींदो। दोस्तों इहे ॿई अॻिते हली विढ़ंदा पाण में ऐं ॿिन्हिनि मां ॾिसिजे त केरु थो अॻिते जेको आहे सो ड्रामा सीरियल में विनर थिए। तो दोस्तों अॼोकी एपिसोड एतिरी ज़हर ज़िंदगी जे बारे में। अगरि मज़ीद तव्हांखे कंहिं बि शइ जी ॼाण घुरिजे त असांखे कमेंट्स में तव्हां पंहिंजो रायो ॾेई था सघो ऐं वधीक तव्हांखे जेका बि शइ घुरिजे त हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे तव्हां दॿाए छॾियो, छाजे करे जेका बि ईंदड़ वीडियो आहे असांजी उहा तव्हां ते पुॼंदी रहे।